साईं सॼी ज़िंदगी ईद जूं लख लख मुबारक हुजनि। दोस्तो, ईद जो ॾियारो आहे ऐं अॼोकी ईद ऐं पुराणी ईदुनि में वॾो डिफरेंस आहे। पहिरियां ईअं हूंदो हो, नंढा हूंदा हुआसीं त काफ़ी एक्साइटमेंट हूंदी, काफ़ी सारियूं शयूं हूंदियूं, लेकिन हाणे उहे घटि थी वियूं आहिनि। अॼु खां 5-10 साल पहिरियां ईअं थींदो हुयो त ईद कुझु बि थी पए, लेकिन माण्हू पंहिंजे ॻोठनि में कंदा हुआ। कराची खां, हैदराबाद खां, हर जॻह खां वेंदा हुआ पंहिंजे ॻोठ, लेकिन हाणे उहो सिस्टम घटि थी वियो आहे। त दोस्तो, नमाज़ ते हाणे असां पहुची विया आहियूं, त साईं हाणे जेको आहे सो शुरू करे पियो, नमाज़ जी तयारी कराए पियो। ऐं हिकिड़ी ॻाल्हि आउं नोट कराईंदो हलंदुसि त नमाज़ूं जेके ईद नमाज़ थी वई या जनाज़ नमाज़ थी वई या जेके डिफरेंट नमाज़ूं हूंदियूं आहिनि, त नमाज़ तस्बीह थी वई, इन्हनि जी नॉलेज असांखे हुजणु ॾाढो लाज़मी आहे, जेके असां उन्हनि खां घटि इल्मु रखूं था पिया आम माण्हुनि जे हिसाब में। दोस्तो, नमाज़ ख़ैर सां थी वई आहे। हीअ एॾो ख़ुशी जो ॾींहुं आहे, हर माण्हू हिक ॿिए सां मिले थो। ऐं ईद जो उहो ॾींहुं हूंदो आहे त अगरि माण्हू हिक ॿिए सां न बि ॻाल्हाईंदा आहिनि, रस्ते में मिली वेंदा आहिनि, त उहे बि हिक ॿिए सां ईद मुबारक थी मिलंदा आहिनि। ऐं हर को पंहिंजे पंहिंजे घर वञे पियो। अलाए केतिरियूं ईदियूं गुज़रियूं ऐं अलाए केतिरियूं ईदियूं ईंदियूं, का ख़बर कान्हे का। त उन लाइ सुठो आहे त पंहिंजनि ईदुनि खे तव्हां वीडियोज़ में, इन्हनि में कैप्चर करे रखो। पहिरें दौर में माण्हू डायरी ते लिखंदा हुआ, ऐं हाणे हीअ वीडियोज़ में तव्हां शूट करे पंहिंजे प्राइवेट यूट्यूब चैनल ते रखे सघो था, जिते केरु तव्हांजी वीडियो न ॾिसंदो, सिर्फ़ु तव्हां ई ॾिसी सघो था। दोस्तो, वरी मिलूं था कंहिं ॿिए वीडियो सां। अस्सलाम वालेकुम।